हैदराबाद जो 2 सदियों पुराणो क़दीमी मातमी जुलूस अंजुमन सफ़ीना सिंध पारां जमायतुनि जो पिणु हिन साल बि निहायत अक़ीदत ऐं एतिराम सां बरामद कयो वियो। हर साल 7 मुहर्रम हराम जी शाम जो सींगारियल झूला इन मातमी जुलूस सां गॾु बरामद कया विया। हिन क़दीमी जुलूस में सिक्योरिटी हाई अलर्ट रखी वई। SSP DIG जे पारां जुलूस जी निगरानी पिणु कई पई वई, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि जी नफ़री पिणु मुक़ररु कई वई। मेयर हैदराबाद काशिफ शोरो पारां पिणु सिक्योरिटी जो जाइज़ो वरितो वियो, जंहिंसां गॾु DIG, SSP, DC ऐं ॿियो सिक्योरिटी जो अमलो शामिल हो। मेयर हैदराबाद क़ाइमु थियल मॉनिटरिंग रूम खां गुज़रगाहनि जो दौरो कयो। जुलूस शाम 5 वॻे बरामद कयो वियो, जेको शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां थींदो सुबुह 5 वॻे क़दमगाह मौला अली ते नहर थियो।